बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम आवाम जे आवाज़ सां गॾु मां आहियां अवां जो मेज़बान सरदार अली लाको। नाज़रीन, अॼु प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं मुल्क में भारत जे तरफ़ां पाणी छोड़ कयो वियो आहे, उन सबबि पंजाब ॿुॾी रहियो आहे ऐं सिंध खे बि हिकिड़ो वॾो ख़तरो आहे। नाज़रीन, इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त पंजाब में हेल जेको आहे सो बोड वॾी तबाही मचाई आहे ऐं वरी भारत जे तरफ़ां अलर्ट जारी कयो वियो आहे त पंजाब में वधीक वहकिरा अची सघनि था, जंहिं ते मां तव्हांखे ॿुधाईंदो मुल्तान वेझो जेको आहे हेड मोहम्मद वाला में 8 लख क्यूसिक पाणी गुज़रण जो इम्कान आहे। उन सां गॾोगॾु जेका चीचावतनी आहे ऐं उन सां गॾु ननकाना आहे, झंग आहे, उन में केतिरा ई ॻोठ पाणीअ हेठि अची विया आहिनि। जेकॾहिं ॻाल्हि कजे पंजाब जी त उन में बावल नगर में सतलज दरिया जे वहकिरनि सबबि जेको चाकवा ऐं बहादुर जो बंदि आहे उहो बि टुटी पियो आहे ऐं उतां जा जेका माण्हू आहिनि उहे खुले आसमान हेठि आहिनि। जेका पंजाब जे कचे में ख़ुशूसी ॻोठ आहिनि उहे त पाणीअ जी लपेट में अची विया आहिनि ऐं उतां जा रस्ता ऐं ज़मीनी राब्ता बि हिक ॿिए सां कटिजी विया आहिनि। जेकॾहिं ॻाल्हि कजे मुतासिरनि जी त पंजाब में 24,52,000 जेका आहिनि सो बोड मुतासिर बोड मां थिया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु PDMA जी रिपोर्ट मुताबिक़ 10 लख माण्हुनि खे उते रेस्क्यू कयो वियो आहे। उन सां जेको गॾोगॾु जेको हेड मरला वटि हिन महिल जेको पाणीअ वहकिरा आहिनि 5,48,000 क्यूसिक रिकॉर्ड कया विया आहिनि। कादराबाद वटि जेका वहकिरा आहिनि 5,50,000 जेका आहिनि उते रिकॉर्ड कया विया आहिनि। नाज़रीन, जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं सिंध जी त सिंध में बि हिकु वॾो ख़तरो आहे ऐं ख़तरे जी घंटी वॼी रही आहे ऐं सिंध में बि ॿुधाए पियो वञे त ईंदड़ ॾींहंनि में गुड्डू बैराज वटि 7 लख क्यूसिक ताणी पाणी गुज़रण जो इम्कानु आहे ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं सिंध जी त सिंध में जेकॾहिं चनाब जा जेका वहकिरा आहिनि उहे 8 सेप्टेम्बर ते जेको आहे सो टीमूं हेड वर्क्स ऐं 11 सेप्टेम्बर ते जेको आहे पंचंद ऐं पोइ 13 सेप्टेम्बर ते गुड्डू बैराज में जेका ईंदा। ऐं उन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु जेकी दरियाहनि जी सूरत हाल आहे या सिंध में असां ॻाल्हि कयूं त सिंध जे बैराजनि जी जेकी सूरत हाल आहे त सिंध में अगरि गुड्डू बैराज जी ॻाल्हि कयूं त उते 3 लख ऐं 42,916 क्यूसिक पाणी रिकॉर्ड कयो वियो आहे। अगरि सखर जी ॻाल्हि कयूं त सखर में बि 2,80,850 क्यूसिक पाणी रिकॉर्ड कयो वियो आहे। जेकॾहिं ॻाल्हि कयूं असां कोटड़ी बैराज जी त 2,66,804 उते बि मथां वहकिरा जेका आहिनि सो हली रहिया आहिनि। इन समूरे मामले ते नाज़रीन असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं तफ़सील सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां स्टूडियो में मौजूदु आहे नदीम शाह साहब, उहो पाण आबादगार अॻुवाण आहे, उन सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन खां पोइ असां महमूद नवाज़ शाह साहब सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, उहो पाण आबादगार अॻुवाण आहे। असां फील्ड पंहिंजे रिपोर्टरनि खां बि पुछंदासीं, उन में सलीम मल्ला बि असां सां मौजूदु हूंदो, शेरबाज़ खोसो बि असां सां मौजूदु हूंदो, ग़ुलाम रसूल मीराणी बि असां सां मौजूदु हूंदो। उनखां पोइ PP अॻुवाण आहे डॉक्टर कादिर मंडोखेल, उहो बि असां सां मौजूदु हूंदो प्रोग्राम में। नाज़रीन, शुरूआति कंदासीं प्रोग्राम जी असां नदीम शाह साहब खां। नदीम शाह साहब, असांखे ॿुधाइजो त जेकी बोर्ड जी सूरत हाल आहे पूरी सिंध में ख़तरे जी घंटी वॼी रही आहे, इन में अवां इनखे कीअं था ॾिसो? इहे वहकिरा ईंदा या इन वहकिरनि में कुझु कमी पेशी हूंदी या वरी सिंध जा माण्हू आहिनि उहे बोर्ड जी लपेट में हूंदा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमामु नाज़ुक मरहले में पाण गुज़री रहिया आहियूं। पंजाब जी सूरत हाल अवां ॾिठी ऐं जॾहिं बि इंसान कुदरती वसीलनि ऐं कुदरती लंघन खे रोक कंदो आहे, इंक्रोचमेंट कंदो आहे, त पोइ अहिड़ियूं तबाहियूं ईंदियूं आहिनि। मौसमी तब्दीली जेका असां हींअर खां कान्हे, इहा काफ़ी वक़्तु 15-20 साल थी विया आहिनि। अॻे पहिरीं बोड महाबोड आई 58 में, पोइ 73 में, पोइ 88 में ऐं उन खां पोइ 2010 में, पोइ 22 में। त अॻे जेके वक़फ़ा हूंदा हुआ वॾी बोडनि जा, उहे 10-10, 12-12 सालनि जा हूंदा, पर ही 22 खां पोइ 25 में अची वई, 3 सालनि में अची वियो। त लाज़मी इहो मौसमियाती तब्दीली जे करे थियो आहे। इन जा जेके ॿिया कारण आहिनि या नुक़साननि जा कारण आहिनि, जीअं पंजाब जा इहे 3 दरिया आहिनि, इन्हनि में माण्हुनि घर ठाहे छॾिया, उन में बंगला कॉलोनियूं इनक्रोच कयूं, छाकाणि त 30-35 साल इन्हनि दरियानि में पाणी कोन आयो, त हुननि सम्झो त हाणे वियो हलियो, पाणी पंहिंजो रस्तो पाण ठाहींदो आहे। हाणे उहा साॻी सूरत हाल सिंध में बि आहे। सिंध में बि दरिया जे कचे में पेट में इलाही इंक्रोचमेंट थियल आहे। तव्हां लतीफ़ाबाद में ॾिसो, एयरपोर्ट खां हेठि वञी ॾिसो त कचे में हाउसिंग स्कीमूं ठहियूं पियूं आहिनि। डॉन अख़बार डॉन जहिड़ी अख़बार 3 सालनि खां लिखे पई, पर उन ते को एक्शन कोन खयो वियो। ईअं सरिश नगर जे पासे ॾिसो, अॻियां मथे ॾिसो दरिया में, त हर हंधि इहे कम आहिनि। त
तंहिंखां पोइ जेको असांजो रिवराइन फॉरेस्ट बेल्ट आहे 26 लख एकड़ असांजी ॿेले खत जी ज़मीन आहे, जंहिंमें अॻे इहे वण हूंदा हुआ, इहे ॿेला हूंदा हुआ, इहे सभु जेके आहिनि से पाणी खे खणंदा हुआ, वाटर जो पकेड़ थी वेंदो, इहे सभु ख़तमु थींदा। तव्हां हींअर जेके गेजिस ॿुधाया उन में ई ॾिसो त गिडू ते केतिरो हो, सखर ते केतिरो हो, इन में लख लख 2-2 लख जो फ़र्क़ु थो अचे। हाणे जेकॾहिं उहे ॿेला ख़तमु थी वेंदा, उते माण्हुनि जा ज़मीनदारी बंदि हूंदा, ॿियूं शयूं हूंदियूं, त इहो पाणी किथे वेंदो? लाज़मी इहो छोड़ कंदो। पहिरियों त आउं चवां थो शुक्र अलाह जो त असांखे पहिरीं हिकिड़ो वहिकिरो मिली वियो, जेके बंदनि जी सोकिंग थी वई ऐं बंदनि खे पाणी अची वियो, त बंदि सुकल न हो, त उन मां हिकिड़ो त रोअण कान लॻंदी, ॿियो हुन मां जेको आहे सो भाॼण जो या टुटण जो ख़तरो घटि थो थिए। सही सही। ऐं इहो पाणी हले पियो ख़ैरनि सां। जी जी नदीम शाह साहब, असां सां फ़ोन ते हिन महिल महमूद नवाज़ शाह साहब लाइन ते आयो, पाण आबादकार अॻवान बि आहे। महमूद नवाज़ शाह, असांखे ॿुधाइजो त हिन वक़्तु सिंध में, पंजाब में त बोड तबाही मचाए रही आहे, पर हिन महिल सिंध में बि हिकु वॾा ख़तरा आहिनि बोड जा। उन सूरत हाल खे अगरि उन जाइज़ो वठिजे त पोइ उन में हिन महिल जेको सिंध जा वज़ीर आहिनि ऐं CM सिंध, उहे बि मुआइनो करे आया आहिनि, उहे बंदनि जो दौरो करे आया आहिनि। उन्हनि जो इहो चवणु आहे त 8 खां 9 लख क्यूसेक पाणी सिंध में जेको आहे सो दाख़िल थी सघे थो। हिन वक़्तु अगरि जेकॾहिं उहो पाणी दाख़िल थिए थो त उन्हनि जे हिसाब सां त बंद मज़बूत आहिनि, तयारियूं मुकमल आहिनि। त तव्हां असांखे ॿुधाइजो त छा इहे बंद मज़बूत आहिनि, तयारियूं मुकमल आहिनि, या सिंध में जेकॾहिं इहो पाणी अचे थो त छा गवर्नमेंट उन सां मुंहुं ॾींदी? तव्हांजी अदा वॾी महिरबानी। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त जेको पंजाब में सूरत हाल साम्हूं आई आहे, अलाह साईं हुननि खे इन मुश्किल मां जल्द जल्द निजात ॾे। पर जेका सूरत हाल साम्हूं आई आहे त पोज़ीशन जेका वधीक ख़राब थी आहे, उहा पाणी एतिरो घणो कोन्हे जेतिरी हुन पाणीअ तबाही मचाई आहे। सो हाणे वज़ीर आज़म साहिब जिन पाण इहा ॻाल्हि फरमाइनि पिया। पहिरीं ॻाल्हि त इहा। हाणे अची वियासीं हलिया सिंध ते। मुंहिंजे ख़्याल में सिंध ऐं दरिया ऐं हिन मुल्क जो जियापो आहे त ही दरिया वहे, ऐं अलाए छो असां वटि दरिया वहे थो त असीं डप में था अची वञूं हलिया। जेतिरो बि दरिया आहे उन दरिया में एतिरी गुंजाइश आहे त हू पाणी जेको आहे सो 12 लख क्यूसेक असांजे सखर बैराज जी पंहिंजी कैपेसिटी आहे जो पाणी खणी सघे थो। असां पंहिंजी नाअहलिन जे करे कचनि ते कब्ज़ा करे लाखों एकड़ फॉरेस्ट खे तबाह करे, ऐं जॾहिं सूरत हाल अहिड़ी करे छॾी आहे जो असीं हाणे 7-8 लख क्यूसेक पाणी खां बि असीं हिन वक़्तु डिॼूं पिया। असांखे त हिन वक़्तु इहो सेलिब्रेट करणु खपे त इहो 3-4 सालनि खां पोइ घटि में घटि एतिरो दरिया में पाणी अचे थो जो ही इकोसिस्टम पंहिंजो कुझु न कुझु थोरो थको सर्वाइव करे पियो। सो मुंहिंजे ख़्याल में पाणी त एतिरो घणो कोन्हे। अगरि के वीक पॉइंट्स आहिनि ऐं उन मां का सूरत हाल डेवलप थी थिए त उहा हिकु अलॻि ॻाल्हि आहे। मींहं जो बि हिकिड़ो सिस्टम आहे संडे खां पोइ, ख़ुदा करे उहो ख़ैर सां गुज़री वञे हलियो त आउं नथो सम्झां त का एॾी वॾी सूरत हाल आहे। इलावा इन जे त का असांजी अहिड़ी नाअहली आहे, किथे को इंफ्रास्ट्रक्चर ऐं बैराज ते का कमज़ोरी छॾियल आहे, त उहा हिकिड़ी मैनमेड असांजी तव्हांजी जेको आहे सो नेग्लिजेंस आहे, उहा ज़रूरु थींदी। फ़िलहाल हिन वक़्त ताईं का अहिड़ी ॿुधण में कान थी अचे त हिन का अहिड़ो का सूरत हाल पैदा थिए। जी शाह साहब, मूंखे इहो ॿुधाइजो त हे जेको पाणी अची रहियो आहे इन में सिंध जे आबादगारनि खे केतिरो नुक़सानु थींदो आहे, ऐं उन सां गॾोगॾु मूंखे इहो ॿुधाइजो त हुकूमत बि दावा करे रही आहे, तव्हां हिन महिल ॻाल्हि करे वियो इंक्रोचमेंट जी, दरिया जे पेट में इंक्रोचमेंट आहे, त हुकूमत हिन महिल रिसेंटली पंहिंजे प्रेस कॉन्फ्रेंस में दावा करे रही आहे त असां इंक्रोचमेंट जेकी बि आहे या दरिया जे पेट में जेका बि आहिनि इंक्रोचमेंट ठहियल, उन्हनि खे असां क्लियर करायो आहे, ऐं उहे कब्ज़ा बि असां क्लियर कराया आहिनि। छा उहे क्लियर थिया आहिनि? इन ते थोरो असांखे ॿुधाइजो। साईं, तव्हां पिया चओ त नुक़सान जो अंदेशो, आऊं त तव्हांखे चवां थो, असां त सिंधीअ में चवंदा आहियूं त ॿुॾीअ जा बीणा, त इहो त पाणी जेको आहे सो जॾहिं वेंदो उहे रिवराइन एरिया ऐं बेल्ट में त जेके जायूं रखियल आहिनि उहे वधीक सरसब्ज़ ऐं शादाब थींदियूं। असांजो एक्वाफायर्स मंचर जहिड़नि खे का जॻह ऐं जाइ मिलंदी थोरो तको रिवाइव करे सघनि। स्पीशीज़ जानवर जेके आहिनि, बायोडाइवर्सिटी आहे, उन्हनि खे रहण जी गुंजाइश ऐं जाइ मिलंदी। सो इन करे आउं नथो सम्झां त असांखे का हिन वक़्तु
नुक़सान जी ॻाल्हि करणु खपे। असांखे अलाह साईं खां इहा ज़रूरु दुआ घुरणु खपे त ही पाणी ख़ैर आफ़ियत सां गुज़री वञे। पर जेको डपु जंहिं क़िस्म जो क्रिएट कयो पियो वञे सिंध में बिल्कुलु अहिड़ी सूरत हाल कान्हे। सिंध में एब्सोल्युटली नॉर्मल पाणी आहे जेको गुज़रंदो। हा, इहो ज़रूरु आहे त काफ़ी अरसे जॾहिं पाणी नथो अचे, क्वांटम वधे थो, त उन में वधीक एक्स्ट्रा केयरफुल रहण जी ज़रूरत आहे पंहिंजी जाइ ते। उहो असांखे जेको आहे सो ज़रूरु रहणु खपे। तव्हांजो चवणु त इंक्रोचमेंट्स रिमूव थियूं आहिनि, अनफॉर्चुनेटली इहे इंक्रोचमेंट्स इन क़िस्म जूं कोन्हनि जेके 2-4 ॾींहंनि जे नोटिस ते रिमूव थी सघनि। कच्चे जे एरियाज़ में पक्का स्ट्रक्चर्स ठहियल आहिनि, बिजली सप्लाई थियल आहे, माण्हुनि जूं मशीन्स रखियल आहिनि, माण्हुनि जा कोट ॾिना पिया आहिनि। ऐं नथो सम्झां त इहो को अहिड़ो टेम्पररी बेसिस ते थींदो। मुंहिंजे ख़्याल में असांखे इहे जेके थोरा थोरा टेलर अचनि था, सिंध सूबे खे ख़ासि तौर सां जेको फ्लड प्लेन में आहे उनखे इन शइ जो ज़रूरु नोटिस वठी ऐं असांखे पंहिंजे दरिया सां गॾु कच्चे जी ज़मीन उनखे ज़रूरु असांखे ख़ाली करणु खपे। उन इको सिस्टम खे असांखे वरी रिवाइव करण जी कोशिशि करणु खपे। हा, तव्हीं जे नुक़सान जी ॻाल्हि करियो पिया त अलाह साईं उन्हनि दोस्तनि खे बचाए जिन कच्चे में के फसलूं अहिड़े क़िस्म जूं पोखे रखियूं आहिनि। सो मुंहिंजे ख़्याल में अगरि 3-4 ॾींहं में अगरि लंघे वेंदो पाणी त उहे बि कच्चे जी कमंद जहिड़ो फसल जेको आहे सो उहो ख़राबु कच्चे में एटलीस्ट कोन थींदो आहे। का सेंसिटिव भाॼियूं सब्जियूं बेचारा हूंदा आहिनि उहे ज़रूरु ख़राबु थींदा आहिनि। जी शाह साहब, मूंखे इहो ॿुधाइजो त RBOD LBOD जे हिसाब सां असां ॻाल्हि कयूं त जेका दरिया जे पेट में कब्ज़ा आहिनि आख़िर उहे ख़तमु कहिड़े तरीक़े सां थींदा, कीअं थींदा? ॾिसो, RBOD ऐं तव्हां ज़िक्र कयो LBOD जी, इहे मींहं जे पाणी या स्टॉर्म वाटर खे ड्रेन करण लाइ डिज़ाइंड कोन आहिनि। बहरहाल हिकिड़ो ड्रेनेज सिस्टम आहे, उहो पाणी त हरे हरे करे उनखे समुंड जी तरफ़ ज़रूरु पुॼाणी ते पहुचाइणु घुरिजे। उन्हनि जा पंहिंजा मसइला आहिनि। RBOD हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में सिंध में लॉन्गेस्ट रनिंग प्रोजेक्ट आहे जेको ख़तम ई कोन पियो थिए। ऐं सम्झां थो त हिन प्रोजेक्ट खे हिन वक़्तु डिज़ाइन खां वठी 25-26 साल थी विया आहिनि ऐं प्रोजेक्ट असीं ख़तमु कोन पिया करे सघूं। पहिरीं वफ़ाक़ शुरू कयो, पोइ हाणे सूबे वटि आहे, उन जे पोयां अलाए घणा मुंहिंजे ख़्याल में 30-40 अरब रुपए खां मथे ख़र्च थी चुका आहिनि ऐं अञा ताईं उहो पुॼाणी ते कोन्हे। LBOD जो ऑफकोर्स जहिड़े क़िस्म जो मेंटेनेंस थियणु खपे उहो कोन थो थिए त अहिड़नि मौसमनि में हू मुर्गे उबतो थो हले जो माण्हू मुर्गे हिननि मां तंग थियनि था। सो इहे सभु शयूं जेके आहिनि से पंहिंजे सिस्टम खे इन सभिनी शयुनि खे कमज़ोर कनि थियूं ऐं इन्हनि शयुनि खे असांखे अप्रोप्रिएट करणु खपे। इहे गवर्नेंस जा इशूज़ आहिनि जेके असांखे सुधारणा खपनि। मोर सो मौसमी तब्दीलियुनि जी सूरत हाल में जॾहिं एक्सट्रीम इवेंट्स वधंदा त सिंध खे इन मामले में वधीक पंहिंजी तयारी करणी पवंदी। शाह साहब, तव्हां बेलनि जी ॻाल्हि कई, जेकॾहिं जीअं त ॾिसिजे त सिंध में बेलनि जी वाढीअ खे कल्चर बनायो वियो आहे, त उन हवाले सां मां तव्हांखे पुछंदुमि त जेका बेलनि जी केतिरी ज़रूरत आहे ऐं कच्चे में पाणीअ जी तव्हां ॻाल्हि कई त कच्चे में पाणीअ जी हिन वक़्तु कच्चे खे केतिरी पाणीअ जी ज़रूरत आहे ऐं बेलनि जे हिसाब सां थोरो ॿुधाइजो त केतिरी बेलनि जी हिन महिल खोट थी रही आहे ऐं केतिरी ज़रूरत आहे? ॾिसो, बेलो अनफॉर्चुनेटली पाकिस्तान दुनिया जे उन्हनि मुल्कनि मां आहे, इंक्लूडिंग रीजन जे उन्हनि मुल्कनि मां आहे जिन में फॉरेस्ट कवर जेको आहे, बेलनि जो कवर जेको आहे, अगरि तनासुब कजे ज़मीन सां त उहो तमामु 1% जे क़रीब चवनि था आहे। स्टैंडर्ड चवनि था 5 खां 10% ज़मीन जेका आहे सा पंहिंजी बेले जे हेठां हुजणु खपे। हाणे असां वटि जेके बि बेला हुआ साईं जिन बि ॻाल्हि कई पई उहे असां पंहिंजे हथ सां कटे छॾिया ऐं इहो रुगो मसइलो आहे अलमियो सिंध जो कोन्हे, पर KPK में बि जेको चवनि पिया दादा इहे जेका बोर्ड थी, जेका लैंडस्लाइडिंग घणी एक्स्ट्रा ऑर्डनरी थी आहे, डिज़ास्टर्स आया आहिनि, उहे 2-टे वजहनि जे करे आया आहिनि। उन में हिकिड़ो रीज़न इहो बि आहे त बेला जेके आहिनि से माण्हुनि कटिया आहिनि, वढिया आहिनि, मुतवातिर तौर ते असीं उहो कंट्रोल न करे सघिया आहियूं। साॻी सूरत हाल पंजाब जी बि आहे त जेके बेला छॾियलूं ज़मीनूं हुयूं उन्हनि ते कब्ज़ा करे माण्हुनि या पोखियूं कयूं आहिनि या जेको आहे सो हाउसिंग कॉलोनियूं ठाहियूं आहिनि।
तव्हां हैदराबाद में अॼु बि कोटड़ी खां अॻियां वेंदो त दरिया जे पेट में तव्हांखे हाउसिंग कॉलोनी ॾिसण में ईंदियूं। त इहो वॾो ज़ुल्म आहे जेको असीं पंहिंजे पाण सां करियूं पिया। असां पाकिस्तान खे जाम ज़मीन ॾिनी आहे ऐं तंहिं हूंदे बि असीं जेको आहे सो ॿेलनि हिननि जी जिंद जेका असां कोन था छॾियूं। जेसिताईं तव्हां ॻाल्हि कई त कचे में पाणी जी ज़रूरत, कचो डिज़ाइन इन करे हूंदो आहे त गर्मीअ में ऊन्हारे में ग्लेशियर मेल्ट थिए, मींहं वधीक पवनि ऐं अगरि उहो पाणी लंघे त उन जे लाइ जाइ जेका वधीक छॾी वई आहे उन कचे जी ज़मीन चऊं था, रिवराइन एरिया अंग्रेज़ी में चवनि था। त उन जो बेसिक पर्पज़ इहो ई आहे, को बेसिक क्वांटम न आहे पर 12-13 लख क्यूसेक पाणी जो सखर बैराज जी कैपेसिटी ज़रूर आहे जेका कंस्टेंट करे थी इन सॼे रिवर जे फ्लो खे। बिल्कुलु ठीकु। जी जी शाह साहब, अवां मेरान टीवी के टाइम ॾिनो, अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, हिते वक़्तु इहो आहे हिकु ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन जीअं त तव्हां महमूद शाह साहब जी ॻाल्हि ॿुधी, असां सां स्टूडियो में नदीम शाह साहब मौजूदु आहे। उनखां असां पुछंदासीं, नदीम शाह साहब इहो ॿुधाइजो त हिकिड़ो त जीअं तव्हां शाह साहब जूं सभु ॻाल्हियूं ॿुधियूं, त मां तव्हां खां इहो पुछां थो त क्लाइमेट चेंज बि हिकु वॾो इशू आहे, पूरी दुनिया में क्लाइमेट चेंज जो बहस हली रहियो आहे। छा हिते गवर्नमेंट असांजी तहरुक वठी रही आहे क्लाइमेट चेंज जे बारे में? साईं, ॾिसण में नथो अचे। ॾिसो, क्लाइमेट चेंज जो जहान जॾहिं चवनि था त बाबा अवां वण पोखियो त सरकार ख़ुदि इहे जेके आहिनि से वण ऐं ॿेला इहे सभु हुकूमत ॾिना आहिनि न। नदीम शाह या महमूद शाह या सरदार लाखे त कोन ॾिना आहिनि। ऐं उन खां पोइ सभिनीनि खे ख़बर आहे त ॿेला कंहिंखे ॾिना हुआ, कीअं ॾिना हुआ, रुॻो माल कटण जो पिया सभु लॻा पिया आहिनि। बाबा मुल्क क़ौम जो बि त ॾिसो न तव्हां। हाणे उहे ॿेला विया हलिया, तंहिंखां पोइ इहो त शुक्र आहे त फॉरेस्ट डिपार्टमेंट पोइ ईअं 10-15 साल पहिरीं सोशल फॉरेस्ट्री शुरू कई, जंहिंमें ज़मींदार लॾे हारी नारी सभिनीनि वण पोखिया। तव्हां मूं वटि मटियारी में अचो, मूं शाख जे ॿई पासा वण आहिनि, अहिड़ी गर्मी में माण्हू हुते विहंदा आहिनि। त इहो इहो तरीक़ो आहे। ॿियो इहो आहे त गंद असीं पाण था पखेड़ियूं। तव्हां ॾिसो त घर जी ॿुहारी सुवारी रही, असां सॼो किचिरो ॿाहिरि उछलाए छॾियूं। जेके बि ड्रेनेज जूं लाइनूं आहिनि उहे सभु वाहन में आहिनि। त इहे त सभु गदलाइण थी थियूं न। पाकिस्तान घटि में घटि कार्बन ॾींदड़ आहे मुल्क दुनिया में, पर सभिनि खां वधीक जेको अफेक्ट थिए थो उहो ज़राअत ते थिए थो। ज़राअत हिकिड़ो अहिड़ो कारखानो आहे जंहिंजी न भित आहे न छित आहे। इहो सोरहान न अलाह जे कुदरत जे दारो मदार ते हले थो। त मूंखे का बि शइ कान थी ॾिसण में अचे त क्लाइमेट चेंज वारे बयाननि खां सवाइ कुझु कोन्हे। ऐं न NDA में को तयारी वरिती, न PDA में वरिती, न सिंध सरकार वरिती। हाणे इहे सभु इंतज़ार में वेठा आहिनि त ख़ुदा न ख़ास्ता को धमाको थिए त पोइ अचेसीं माल ठाहियूं। बाबा तव्हां छाजे लाइ वेठा आहियो? तव्हां पहिरीं एहतियाती क़दम खणो न। कमु थियण जो, नुक़सानु थियण जो छो था इंतज़ार करियो? सही नदीम शाह साहब, असां सां लाइन ते आहे एडवोकेट कादिर मंडोखेल साहब, PP अगवान भी आए, XMNA भी आए। कादिर साहब, प्रोग्राम में आपको खुशामदीद कहते हैं। मेरा ये आपसे पूछना का, सिंध गवर्नमेंट अभी हलचल मचा रही है और वो जो है जाके बंदों का मुआयना कर रही है। उस हिसाब से मैं सबसे पहले आपसे ये पूछना चाहूँगा कि तैयारियाँ कितनी हुई है, कितनी तैयारियाँ मुकम्मल हो चुकी है? क्योंकि कहना यह है, जो है तर्जा निगार है हमारा, कहते हैं कि जो तैयारी की जाती है, सैलाब की जो तैयारी की जाती है वो 4 दिनों की नहीं होती है, वो तो 12 महीनों में होती है, तभी जाके तैयारी होती है। तो आपने कितनी तैयारी की है इस हवाले? बहुत शुक्रिया। देखिए, जब 2010 में सैलाब आया था, उसके बाद भी मुसलसल उन बंदों की जो मुरम्मत है वो जारी था। फिर 2022 में जो सैलाब आया था उसके बाद भी यकीनन फिर आपने देखा कि सैलाब से जो मुतासर लोग थे, जिनके लिए बिलावल भुट्टो जरदारी साहब ने 21 लाख मकानात के ऐलान किए हैं, जो कि 2 लाख से ज्यादा इंडोर भी हो चुका है। 1500 मकानात डेली की बेसिस पे तैयार हो रहे हैं। तो यकीनन में देख ली, पंजाब का और सिंध का थोड़ा फर्क है। जी 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 कादिर साहब, आवाज आ रही है कादिर साहब?
जी जी नदीम शाह साहब तव्हां ॾे अचूं था तव्हां इहा ॻाल्हि कयो पिया क्लाइमेट चेंज जे हवाले सां त मां इहो पियो तव्हांखे चवां क्लाइमेट चेंज जे हवाले सां वाक़ई बि वणनि जी वॾी वाढी हिकिड़ी कई पई वञे ऐं उन्हनि खे हिकिड़ो वॾो नुक़सानु पहुचायो पियो वञे त मूंखे हिन महिल इहो ॿुधाइजो त हैदराबाद जी तव्हां सवेर ॻाल्हि कयो पिया त हैदराबाद में अहिड़ा कहिड़ा इलाइक़ा आहिनि जेका हिन महिल जेकॾहिं पाणी आयो त डायरेक्ट उहे लपेट में अची सघनि था? सही कचे जो इलाइक़ो त सॼो ईंदो ॾिसो कचो हूंदो ई आहे कचो मूंखे यादि आहे बेटे जतोई में हिकिड़े दफ़ा चाचा हमीद जतोई वटि कचहरी बि कईसीं त उन उहो मरहूम चवंदो त कचो ॾचो त मतिलबु उहो वॾनि मां इहा ॻाल्हि सम्झूं था त कचे में जेको रहे थो उहो हिन ॿोॾ लाइ तयारु रहे कचे जे माण्हू जो ॿुॾणु या करणु इहो हिकिड़ो अलमियो कोन्हे इहो हुननि जो रेगुलर फैक्टर आहे त कचे वारा उन हिसाब सां तयारु थी रहनि पंहिंजो सिस्टम कनि जीअं अॻे कंदा हुआ बाक़ी पके में जेका आहे सा नुक़सान जो अंदोशो तेसीं कोन्हे जेसीं बंद में ख़ुदा न ख़ास्ता को गारो न पए या हणनि न हथ सां ॿई शयूं आहिनि हिकिड़ो त कुदरती हूंदो आहे हिकिड़ो हथरादू हूंदो आहे त हथरादू बि लॻी सघे थो माल कमाइण लाइ बि लॻी सघे थो इतफ़ाक़ बि थी सघे थो पर भरोसो को कोन्हे जीअं साईं महमूद नवाज़ शाह साहब ॿुधायो त हिन जेको पाणी आहे हिन खां वॾा वॾा पाणी असां ॾिठा 73 वारा ॾिठासीं 2010 12 22 इहे सभु ख़ैरनि सां उकिरी विया ऐं हिननि खे खपे त इहो पुराणा सेक्रेटरी पुराणा माहिर जेके इरीगेशन जा आहिनि जीअं बाबर हुसैन आफंदी हूंदो हो सेक्रेटरी त हुन जी सॼी महाबोर्ड खे अहिड़े तरीक़े सां सुहिणे तरीक़े सां पास कराए छॾियो त ख़बर पई त बाबा आराम सां सॼो निकिरी वियो त अहिड़ा ॿिया बि इलाही ऑफिसर आहिनि इद्रिस राजपूत साहब आहे त इन्हनि सभिनीनि खां पुछियो वञे इन्हनि खां सलाह मशवरो कयो वञे त कहिड़ी प्लैनिंग सां कीअं इहो पाणी कढणो आहे जेकॾहिं पाण चौकसी ऐं ख़्यालु कंदा त इनशा ताला इहो सॼो पाणी ख़ैर सां निकिरी वेंदो अञा ताईं पके में सिंध में को बि ख़तरो कोन्हे ऐं ज़मीनदार अॻे ई 3 सालनि खां मुआ पिया आहिनि 3 साल फ़सुलु कोन थिया अघु कोन थिया हींअर ज़मीनदारनि जो हाल हारियुनि जो हाल सफ़ा ख़राबु आहे कणिक 1800 रुपया मण विकी अॼु कणिक जेका असां 3900 रुपया आहे 125 रुपया किलो अटो पियो अॼु मिले जी जी शाह साहब असां सां सलीम मल्ला रिपोर्टर हैदराबाद मौजूदु आहे कल्ह ते असां उनखां तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद जी सलीम इहो ॿुधाइजो त बोर्ड जे हवाले सां हैदराबाद जा कहिड़ा इलाइक़ा आहिनि हसास आहिनि या कहिड़नि इलाइक़नि में हिन महिल गवर्नमेंट उते एलानिया जारी करे रही आहे त इलाइक़ा ख़ाली कयो? ॾिसो टियों ॾींहं खां वठी ज़िले इंतिज़ामिया ऐं हैदराबाद पारां इहे ऐलान कया पिया वञनि त कच्चे जे इलाइक़नि में ख़ासि तौर ते जेके सैरिश नगर लतीफ़ाबाद नंबर 4 11 नंबर बंदि आहे इन्हनि जेको आहे बंदि ऐं पसगिरदाई वारनि इलाइक़नि में इनजे बंदि जे अंदरि जेके रहंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे इहो वार्न कयो वियो आहे त फ्लड वारी सूरत हाल आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे फ्लड वारी सूरत हाल में जेको कचो आहे या उनजे पसगिरदाई वारे इलाइक़नि में पेट जे अंदरि रहंदड़ जेके माण्हू आहिनि या उन्हनि जा जेके माल मता आहे उनखे कंहिं क़िस्म जो को नुक़सानु पहुची सघे थो उनजे करे ज़िले इंतिज़ामिया पारां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऐलान कयो वियो आहे त फौरी तौर ते इहे इलाइक़ा कचे इहे इलाइक़ा जेको आहे ख़ाली कया वञनि त जीअं कंहिं बि जेको आहे कंहिं ख़राबु सूरत हाल खां बची सघिजे कंहिं क़िस्म जो को बि जानी या माली नुक़सान न थिए हिन वक़्त ताईं त हैदराबाद में नंढी बोर्ड बरक़रार आहे ऐं जेको आहे सिंधू दरिया में जेको कोटड़ी बैराज आहे उते हिन वक़्तु पाणी जी जेको आहे विकिरे में उहो घटिताई ज़रूरु आई आहे पर कुझु ॾींहंनि में उन में तमामु घणो इज़ाफ़ो थींदो कोटड़ी बैराज अप स्ट्रीम में पाणी जेको आहे हिन वक़्तु 2,48,686 क्यूसिक जेको आहे उहो रिकॉर्ड कयो वियो आहे कोटड़ी डाउन स्ट्रीम में जेको आहे पाणी जो जेको वहिकिरो आहे उहो 2,09,441 क्यूसिक आहे 24 कलाकनि दौरान अप स्ट्रीम में 11,118 क्यूसिक जेका आहे उहा पाणी जी घटिताई थी आहे ऐं 24 कलाकनि दौरान डाउन स्ट्रीम में 28,568 क्यूसिक जेको आहे उहो हली रहियो आहे हिन वक़्तु ज़ाहिरी तौर ते इहा शइ ॾिसण में अचे पई त पाणी डाउन स्ट्रीम हुजे या अप स्ट्रीम हुजे उन्हनि ॿिन्हिनि में जेको आहे पाणी जी घटिताई त ज़रूरु थी आहे पर हाणे जंहिं पंजनद खां पोइ जेको पाणी आयो गुड्डू बैराज सखर बैराज खां थींदो कोटड़ी बैराज ते जेको आहे पहुचंदो त जेको आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे घटि में घटि विचोली जेका बोर्ड आहे उहा ज़रूरु थींदी तंहिं करे इंतिज़ामिया पारां इहे ऐलान कया विया आहिनि त कच्चो ऐं बंद जे पसगिरदाई वारनि इलाइक़नि में जेके माण्हू आहिनि फौरी तौर ते
उहे पंहिंजा इलाइक़ा ख़ाली करे पके वारे इलाइक़े तरफ़ हलिया वञनि। सही सही सलीम अवां जी महिरबानी। नाज़रीन हिते वक़्तु इहो आहे हिकु ब्रेक जो, ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे वरी कंदी हूंदा। नाज़रीन प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर भले कर। नाज़रीन जीअं त असां ॻाल्हि ॿोल कयूं पिया बोर्ड जे हवाले सां ई, ख़ासि तौर ते सिंध जे जेका ईंदड़ वकरान उन्हनि जे हवाले सां, उन खां पोइ हिकु ॿियो बि वकरनि सां गॾु या बोर्ड सां गॾु हिकिड़ो ॿियो बि जेको मसइलो आहे जेको जनम वरितो आहे कालाबाग डैम जो। हे पाणी जीअं ई आयो आहे त कालाबाग डैम जो बि हिकिड़ो जेको आहे सो ॻाल्हियूं ॿाहिरि निकितियूं आहिनि। जेकियूं ॻाल्हियूं कदंदड़ आहे उहो जेको CM आहे KPK जो अली अमीन गंडापुर इहा ॻाल्हि कई त कालाबाग डैम ठहणु घुरिजे। जेको उन खां पोइ पाकिस्तान जी हिन महिल वॾी पार्टी मुस्लिम लीग नून उन बि जेको आहे सो हिन मामले जी हिमायत कई आहे। उनजा वज़ीरनि तोड़े उनजा जेका तर्जमान आहे मरिंग औरंगज़ेब थी वई या वरी जेको आहे सो ख्वाजा आसिफ़ थी वियो, उन्हनि बि इन बयान ते जेको आहे सो हामी भरी आहे त कालाबाग डैम ठहणु घुरिजे। उन जेको आहे सो सॼे मामले ते असां नदीम शाह सां ॻाल्हाईंदासीं, पर हिन महिल असां सां कॉल ते जेको आहे सो कंदकोट खां गुलाम रसूल मीराणी मौजूदु आहे। उन खां कंदकोट जो जेको आहे पुछंदासीं डिटेल त कंदकोट में हिन महिल बोर्ड जे हवाले सां कहिड़ी सूरत हाल आहे। गुलाम रसूल मूंखे इहो ॿुधाइजो त उते बंदनि जी कहिड़ी सूरत हाल आहे ऐं वाकरनि में केतिरी तेज़ी आई आहे। जी बिल्कुलु, कश्मीर कंदाकोट ज़िले में जेको आहे त हिन वक़्तु जेके बंद आहिनि जिन में के बंद, उनखां अलावा टोड़ी बंद, ओल्ड टोड़ी बंद, उते जेको आहे त हिन वक़्तु त सूरत हाल जेको आहे त उहा ठीकु आहे, पर जॾहिं पाणी जो जेको चाढ़ ईंदो त उनखां पोइ ई जेको आहे उहो ॿुधाए सघिजे थो। पर हिन वक़्तु जेको आहे त आपाशी जा अमलदार ऐं जेके फोकल पर्सन जेके सूबाई हुकूमत पारां मुक़ररु कया विया आहिनि उन्हनि पारां इहो ॿुधायो पियो वञे त बंदनि जी सूरत हाल जेको आहे हिन वक़्तु बहितर आहे ऐं को बि अहिड़ी ख़तरे जी जेकी ॻाल्हि कोन्हे का। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंधु दरिया में जेको आहे गुडू बैराज वटि पाणी जी जेकी सतह में जेको चाढ़ वारो जेको सिलसिलो आहे उहो हिन वक़्तु जारी आहे। जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे त नंढी बोर्ड जेको आहे उहो डिक्लेयर थियल आहे ऐं हिन वक़्तु जेको आहे त पाणी जी जेको आहे त सतह में जेको आहे मुसलसल इज़ाफ़े थियण सां गॾोगॾु जेको आहे हुनमें अॼु तक़रीबन 24 कलाकनि में 31,871 क्यूसेक जेकी आहे उहा लाथ आई आहे। जॾहिं त आपाशी अमलदारनि मुताबिक़ जेको आहे गुज़िरियल 24 कलाकनि में पाणी जी सतह में इज़ाफ़े थियण जा इम्कान आहिनि ऐं ईंदड़ ॿिनि ॾींहंनि में जेको आहे पंजनत खां जेको सैलाबी रेलो अचे पियो उहो गुडू पहुचंदो, हुन खां पोइ पाणी जी सतह में जेको आहे उहो इज़ाफ़ो थींदो। ऐं हिन वक़्तु जेको आहे के बंद वटि जेको आहे त उहो आपाशी अमलदारनि पारां हिफ़ाज़ती बंदनि खे वधीक मज़बूत करण जे लाइ जेको कमु मरमती कमु आहे उहो पिणु जारी आहे। उते पथर जेके आहिनि उते जेको आहे उहे विधा पिया वञनि, हुन सां गॾोगॾु मिटी वारो जेको कमु आहे उहो बि जेको आहे कयो पियो वञे। उते जेकी मशीनरी आहे उहा उते पहुतल आहे। पर मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जॾहिं बोर्ड वारी जेको सूरत हाल हुई उन खां इम्कानी बोर्ड खां पहिरियां ई आपाशी अमलदारनि खे इहो सभु कुझु करणु घुरिजे हा। पर हिन वक़्तु जेको आहे त तव्हांजे इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त जॾहिं बोर्ड वारी सूरत हाल हूंदी आहे त आपाशी जा अमलदार जेके आहिनि उहे तारुफ़ में अची वेंदा आहिनि ऐं हुकूमती मशीनरी बि जेकी आहे उहा तारुफ़ में अची वेंदी आहे। पर पर जेको आहे त पहिरियां जेकॾहिं इहे जेके बंदोबस्तु कया वञनि त उहो बहितर आहे। जॾहिं बंदनि ते जॾहिं पाणी न हूंदो आहे त उन वक़्तु जेको आहे त इरिगेशन जो जेको अमलो आहे उहो ज़ाहिर न हूंदो आहे, उनजी मौजूदु न हूंदो आहे। जॾहिं बोर्ड जा जेके इम्कान ज़ाहिर कया वेंदा आहिनि त तॾहिं जेको आहे त इरिगेशन जा अमलदार मुख़्तलिफ़ हिफ़ाज़ती बंदनि ते जेको आहे उहो पहुचंदा आहिनि ऐं हुन सां गॾोगॾु जेके ठीक गुलाम रसूल तव्हांजी महिरबानी। जी साईं मां तव्हां ॾे ईंदुमि शाहज़ाब, तव्हां मूंखे इहो कालाबाग जी असीं ॻाल्हि कयूं त कालाबाग ते हिन महिल इहे मुसलसल बयानात हली रहिया आहिनि त उन में नून लीग बि हिमायत कई आहे गंडापुर जी कालाबाग डैम ठहण जे लाइ ऐं उन खां पोइ पीपल्स पार्टी जिन सदर सिंध जे सदर निसार खोड़ो बि चयो त कालाबाग डैम ठाहिणु मतिलबु हिकिड़े मुर्दा घोड़े खे, हिकु मोल घोड़े खे ज़िंदा करणु आहे जेको असांखे क़बूल बि न आहे। त इन ते तव्हां ॿुधाइजो कालाबाग जी ज़रूरत आहे या न? साईं ॻाल्हि इहा आहे त कालाबाग डैम हिकिड़ो सियासी इशू आहे। हीअ जॾहिं बि मुस्लिम लीग नून वारा या KPK वारा या इहे जेके बि सियासतदान जॾहिं हिन जो वोटर बैंक या हिन जो ग्राफ किरे थो त इहो कालाबाग डैम जे इशू खे खणनि था, उहो हिकिड़ो सेंसिटिव इशू आहे। हू पंजाब वारा हुनखे खणी चवंदा त ठाहींदासीं, सिंध वारा चवंदा न ठाहींदासीं। ॿई पासे माण्हुनि खे जेको मज़ो अचे थो वञे, सभु माण्हू हुनजो
वोटर बैंक वरी तैयार थो थी वञे। कालाबाग डैम जी न कल्ह ज़रूरत हुई न अॼु ज़रूरत आहे। बादशाह दामिर डैम ठाहियूं, उन में भला ये 1 खरब 50 अरब जी करप्शन थी आहे, जंहिंमें हुनजा टनल विया हलिया। जेके डैम ठाहिया ते उन्हनि खे त पहिरीं ठाहियो। हाणे हींअर ही चवनि था त बाबा इहे 3 दरियाहनि मां पाणी आहे। बाबा इन्हनि 3 दरियाहनि ते त डैम ठही नथो सघे। अव्हांखे चनाब रावी ते डैम ठाहिणो आहे त वञी लाहौर जे भर में ठाहियो, अव्हांखे कंहिं चलियो आहे? हा, सिंध गवर्नमेंट खे खपे त हिन इन डैमनि जे लाइ पंहिंजो मंछर जो प्रोपोज़ल 25-30 साल पहिरीं हो, उते डैम ठही सघे थो, किंजर ते ठही सघे थो। मंछर में हींअर पाणी जो छोड़ कनि, उनजो खारो पाणी कढनि, उनखे मिठो कनि, उते डैम जो कमु कनि। रोड़ी कैनाल ते हिकिड़ी जाइ आहे जिते डैम ठही सघे थो, उनजी बि वर्किंग थियल आहे 15 साल पहिरीं। पर मुसीबत इहा आहे त दरिया में पाणी वहे पियो, नारा कैनाल ते वाराबंदी, जमड़ाऊ ब्रांच ते वाराबंदी, हाला डिवीजन में वाराबंदी, बदीन, मीरपुर खास फयाज़ राशदी वारा सुकल सारियुनि में वेठा आहिनि ऐं उते माण्हुनि खे पाणी नथो मिले। हेॾा दरिया में पाणी वञे पियो। इन खां वधीक कॉम्पिटेंट कहिड़ा तव्हांखे इरिगेशन जो स्टाफ खपे जेको दरिया में त पाणी वञे पियो पर आबादगारनि खे नथो मिले। आऊं तव्हांजे हिन फोरम जे हवाले सां फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर साहब खे गुज़ारिश कंदसि त महिरबानी करे सिंध जे आबादगारनि सां मिलो। असां तव्हांखे हल ॾियूं था। फूड सिक्योरिटी जो मसलो पियो हले। पंजाब में हेॾो वॾो नुक़सानु थियो आहे, 70% ज़राअत उते आहे त हींअर अॻियां फूड सिक्योरिटी जो मसलो थींदो। तव्हां पंजाब जे आबादगारनि सां मिलिया आहियो, तव्हां पंजाब जे वापारियुनि सां मिलिया आहियो, सिंध जे वापारियुनि सां मिलिया आहियो, पर सिंध जे ज़मींदारनि सां त मिलो। असांजी शुगर इंडस्ट्री वाहिद बहिराड़ी जी इंडस्ट्री आहे, रूरल इंडस्ट्री आहे, असांजो जीदान आहे, असांजी लेबर, असांजो माण्हू उते कमाइनि था। असां सां मिलो, असांजा बि मसइला हल करियो। जॾहिं तव्हां सॼे मुल्क जो ख़्यालु करियो पिया त सिंध जे आबादगार जो बि ओतिरो ई हक़ आहे अव्हां ते, छाकाणि तव्हां सॼे मुल्क जे लाइ आहियो। त असीं तव्हांखे इन जो सॉल्यूशन बि ॿुधाईंदासीं, प्रॉब्लम बि ॿुधाईंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला पाकिस्तान खे फूड सिक्योरिटी जे मसइले में अचण ई न ॾींदासीं। सही। शाह साहब, मूंखे इहो ॿुधाइजो त तव्हां आबादगारनि जी ॻाल्हि कई, पाणीअ जी ॻाल्हि कई, त कुझु सिंध में अहिड़ा इलाइक़ा आहिनि हिन महिल सिंध में जेकी सूरत हाल आहे, पूरी सिंध जेको आहे सो दरिया में विचोली बोर्ड डिक्लेयर थी वई आहे, ॿुधायो पियो वञे त उन में बि हिन महिल सिचुएशन इहा आहे त कुझु अहिड़ा इलाइक़ा, कुनरी थी वियो, वारा थी वियो, मुबारकपुर थी वियो, त अहिड़ा कुझु माण्हू आहिनि जिते एहतजाज हली रहिया आहिनि, अवाम उतां जो आवाज़ु उथारे रहियो आहे त उते पाणी न आहे। भला इहो छो आहे? साईं, माल जे लाइ न। शाख बंदि थींदी त ज़मींदार पैसा ॾींदा न। दारोगा राति जा पैसा वठंदा आहिनि, राति जो पैसा ॾियो, सॼी शाख उथली पवंदी, पैसा न मिलिया शाख बंदि थी वेंदी। बाबा पाणी जी त खोट ई कान्हे। इंजीनियर ऑफिसर सभु मूंखे हिकिड़े दारोगे चैलेंज कयो, चई तोखे पावर आहे, मूंखे तूं हाला डिवीजन जो दारोगो आहे, मूंखे चैलेंज कई त तूं वज़ीर आला खां मूंखे हटराड़ी खारदा ऐं तोखे इनाम ॾियां। ऐं साईं आऊं मिनिस्टर ताईं वियुसि, सेक्रेटरी ताईं वियुसि, चीफ ताईं वियुसि, ऐं कोन हटाए ठीक सघियुसि। ठीक साईं, मूंखे टाइम घटि आहे प्रोग्राम जो। आख़िर में तव्हां मूंखे इहो ॿुधाइजो मजमूई तौर ते ससिंध में सखर बैराज आहे या 3 बैराज, उन में पाणी अचणो आहे ऐं पाणी जा क्यूसिक बि ॿुधाया वञनि था हेतिरो अचिणो आहे, त अव्हां जे हिसाब सां तव्हां छा था चयो त हे पाणी तव्हां छा चवंदो त पाणी जेको अचे पियो इन में सिंध ॿुॾंदी या बचंदी? इंशाअल्लाह ताला सिंध खे को ख़तरो कोन्हे। अल्लाह सुभाणे ताला महिरबानी फरमाईंदो। हीउ जेको पाणी आयो आहे इहा बि नेमत आहे। सिंध गवर्नमेंट खे खपे त हाणे अॻियां जे लाइ सोचे, सॼे पाकिस्तान गवर्नमेंट खे खपे त इहे जेके इलाइक़ा ॿुॾा आहिनि इहे मुफ़्त जो रेज थी वियो आहे, मुफ़्त जो भाण मिली वियो आहे, इन में छा लॻाइणो आहे। अॻे ज़रदारी साहिब जे पुराणे दौर में जॾहिं सदर हो त असांखे कणकनि जा ॿिज मिलिया, सूरजमुखी जा ॿिज मिलिया ऐं उन साल पाकिस्तान जो तेली ॿिज जो बिल जेको आहे सो अधोअधु घटिजी वियो। त हींअर वरी बि ज़रदारी सदर आहे, वरी बि अहिड़ो को कमु करे छॾे, आबादगारनि खे मुफ़्त में ॿिज, भाण, दवाऊं USAID वारनि ॾिना, UK वारनि ॾिना, ऑस्ट्रेलियन वारनि ॾिना, त उहो इहा अलाह साईं जे हर कम में बहितरी आहे। हिन कचे जे पाणी अचण में बहितरी। अचो त हिन मां फ़ाइदो वठूं। अचण जो त अची वियो, थी वियो, हिन मां फ़ाइदो वठो। ठीकु, अचो त हिन मां फ़ाइदो वठूं। साईं अव्हां जी महिरबानी। नाज़रीन, हिते असांजो प्रोग्राम जो टाइम पूरो थी वियो आहे। वेंदे वेंदे असां बि इहो ई चवंदासीं त हिन महिल जेके सिंध में पाणी अची रहियो आहे त किथे ख़तरो ॿुधायो पियो वञे त किथे एतिरो ख़तरो न आहे। ऐं घुरिजे त जेका कचे में माण्हू वेठा आहिनि त उहे पंहिंजो पाण कचे खे ख़ाली करनि। छा जो गवर्नमेंट बि एलानिया उते चई रही आहे त कचो ख़ाली कयो, कचे जे पेट में जेका इंक्रोचमेंट आहे उहा बि ख़तमु कई वञे। ऐं हिन महिल माण्हुनि खे खपे त पंहिंजो माल
ऐं पंहिंजे सामान सां गॾु जल्द खां जल्द कचे खे ख़ाली करणु। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थी वियो आहे। वरी हिकु नए मौज़ू सां गॾु अव्हां सां गॾु हूंदासीं। हिन महिल हिते वठूं था इजाज़त।